नाज़रीन खे ॿुधाईंदा आहियूं त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु माउरनि जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे। रातूं जागे ॾुख सुख में पाले ॿारनि खे वॾो कंदड़ जीजल माउ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। पेर चुमा छो दर दर ते भटका ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा। अमर दुनिया जी अज़ीम हस्ती आहे। जेकॾहिं दुनिया में सचो प्यार आहे त उहो अमर जो ई आहे, जेका औलाद सां बिना कंहिं लोभ ऐं लालच जे प्यार करे थी, पाण सवें सख़्तियूं सहे थी, ॾुख ॾोलावा ॾिसे थी, महिनत मशक़त करे थी, पर औलाद खे ॾुखियो ॾिसण बि नथी चाहे। अमर रातियुनि जूं निंडूं फिटाए औलाद खे सुकून सां सुम्हारे थी। माउ औलाद मथां गर्मी सर्दी त छा मथसि कख बि बर्दाश्त नथी करे। उहा ई माउ आहे जेका औलाद जे बालकपणे खां जवानीअ ताईं जूं समूरियूं ख़्वाहिशूं पूरियूं करे ऐं उन्हनि जे ख्वाबनि खे मंज़िल ताईं पहुचाइण लाइ भाङे भाईवार थिए थी। अमर खे इस्लाम समेत दुनिया जा सभु मज़हब बि अहमियत ॾियनि था। एतिरे ताईं जो असांजे पालणहार चयो आहे त माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे। तोड़े जो केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके अॻिते हली तरक़ीअ जूं मंज़ूरूं माणे पंहिंजे अमड़ियुनि खे विसारे वियनि था। उहे अमड़ियूं मानी गबे लाइ परेशान थियनि थियूं। यकीननि अहिड़ा किरदार इंसान जो जीव झिंझोड़े विझनि था। असां सभिनी ते उहो फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे अमड़ियुनि जी ख़िदमत कयूं ऐं उन्हनि जी अखियुनि में लुड़क ॾियण बदिरां मुंहं ते मुर्क ॾियूं। उन्हनि खे पंहिंजे मथां भार सम्झण बदिरां पाण ते उनजो कर्ज़ ऐं भार सम्झूं त जीअं हू ज़िंदगीअ जा बाक़ी ॾींहं बि असांजे ई प्यार में गुज़ारिन। मेरे लिए जागी है तू सारी सारी रतियां मेरी निंदिया पे अपनी निंदिया भी तूने वारी है।